अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उंडर डेई शहर में खबर शामिल कयूं था। अल्लाह बख्श जरवार जी डेई जे खोरड़ी शाख मुख्तलिफ शाखुन जी सफ़ाई जो कम शुरू। ज़िला बद्दीन जो सीडा चेयरमैन रईस कबूल मोहम्मद हटियाण पान जायज़ो वठी डेई ऐं उन जे आस पास वारन शाखुन ते सफ़ाई जो कम शुरू करायो जॾहिं त खोरड़ी शाख ऐं ॿियूं शाखूं शामिल आहिनि। उन मौके ते सीडा चेयरमैन रईस कबूल मोहम्मद खटियाण सुजाग न्यूज़ वन सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुंहिंजी वधि खां वधि कोशिश जारी आहे। इंशाअल्लाह तमाम जल्द समूरी शाखुन जी सफ़ाई जो कम शुरू करायो वेंदो ऐं ॾेई ऐं ॾाॾा जे अवाम खे पाणी जी सहूलियत मुहैया कई वेंदी ऐं जेके गैर कानूनी वाटर कोर्स हली रहिया आहिनि उन्हनि ते जल्द कार्रवाई कराई वेंदी जीअं त ॾेई ऐं ॾाॾा जे अवाम खे पाणी जी सहूलियत मिली सघे। हिन वधीक ॿुधायो त मूंखे कुझु इतला मिलिया आहिनि त ॾाॾा शाख ते जेकी बि नाजाइज़ी गैर कानूनी वाटर कोर्स हली रहिया आहिनि जेकी तमाम जल्द रद्द कराए बंदि कराया वेंदा जीअं त जाइज़ वाटर कोर्सनि ताईं पाणी पहुची सघे, जेकी तमाम जल्द रद्द कराए बंद कराया वेंदा त जीअं जायज़ वाटर कोर्सनि ताईं पाणी पहुची सघे। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।